सतनाम साखी साईं सतगुरु श्री टेऊंराम जी महाराज जिन जो जीवन चरित्र ॿुधी रहिया आहियूं। कल्ह तक ॾिठोसीं कि साईं हाणे बाग़ दुकान छॾे करे बाग़ बगीचनि जी ख़बरदारी करण लाइ उन्हनि जो ॿार टेहलराम उनखे मोकिले थो ऐं साईं बाग़ में वेही करे पंहिंजो कमु कंदे कंदे पंहिंजे सत्संग जो आनंद वठनि था। शाम जो सत्संग खां पोइ स्वामी जिन आत्मानंद खे चयो त सुभाणे 2 यकतारा हथ करे बाग़ में पहुचाए वञिजो। दिलनि वॼाइण वारा उते आहिनि, कंहिं महिल वेही भॼन कबो। सुभाणे ते यकतारा बाग़ में पहुची विया। सुभाणे यानी नेक्स्ट डे यकतारा बाग़ में पहुची विया। कीर्तन मंडली लॻी वई। स्वामी जिन बैठक में वेही सुरीले आलाप में साईं वेही सुरीले आलाप में साईं जा गुण ॻाइण शुरू कया। चकमक जी कशिश थी बाग़ जा कमी कासबी कम फिटो करे अची वेठा रंग में रंग रचाइण। चकमक जी कशिश थी यानी जॾहिं जीअं चुंबक जीअं लोहे खे खिचींदो आहे, तहिड़ी तरह साईं जिन जी आवाज़ उन्हनि जी सुरीली जेका भॼन हुआ, उन्हनि जेके हुते कमु करण वारा कारीगर हुआ, मज़दूर हुआ, उन्हनि खे बि पाण जी हुननि जी आवाज़ ते मोहित थी करे पंहिंजो कमु छॾे करे हुते सत्संग ॿुधण में अची विया। बाग़ जो वाही भॻवान यानी हाणे बाग़ खे भॻवान ई संभालींदो। सूरज देवता पंहिंजो तेज घटि कयो। शाम थी मोटी घर आया। ॾिसनि त थलो ॾहो पियो आहे। चयाऊं मिड़ेई सत्संग करणो आहे, पट ते बि चङो पियो थिए। हींअर ॻाल्हि खे छॾे ॾियो, जंहिं ॾाठो आहे सो ठाहींदो बि पाण। हींअर स्वामी जिन जी इहा रोज़ानी कार थी पई। बाग़ में वञणु, अंब जे वण हेठां वेहणु, गुलेल गोॾे हेठां करे वेही गीत ठाहिण ॻाइण ऐं राम खे रीझाइण। ॿिए ॾींहुं 11:30 बजे ग्वाल लाल रोटी खणी आयो। हमेशह जीअं सभिनी रोटी खाई वञी कम ते लॻा। महाराज जिन ग्वाल लाल खे चयो त हींअर घर न वञिजो, कलाक खनि आराम करे 1 ॾेढ सत्संग कंदासूं, तंहिंखां पोइ ॾींहुं बि ठरंदो, पोइ भले घर वञिजो। जे भाउ टेहलराम पुछेई त चइजांसि त ॾींहुं ततल हो, तंहिं करे बाग़ में आराम कयमि। ग्वाल लाल चयो जीअं उहा जी आज्ञा। तंहिंखां पोइ सतगुरु महाराज ऐं ग्वाल लाल जिन 1 ॾेढ आराम करे सत्संग शुरू कयो। हिकु यकतारो महाराज जिन पाण वॼाइण लॻा ऐं ॿियो ग्वाल लाल खे ॾिनऊं। मज़दूर मोहनदार बि कमु छॾे अची भॼन ॿुधण वेठा। सतगुरु महाराज जिन भॼन जी मौज में अहिड़ो त महो थी विया, यानी अहिड़ो त गुम थी विया जो काई ख़बर कोई पवेनि त शहर में आयूं या बाग़ में। सत्संग खां पोइ महाराज जिन ग्वाल लाल खे चयो त हाणे ॾींहुं ठरियो आहे, तूं भले घर वञ। एतिरो चई गुलेल खणी वञी साॻई अंब जे वण जे हेठां भॼन ठाहे ॻाइण लॻा। एतिरे में आत्मानंद सां गॾु शहर जा 10-15 प्रेमी बाग़ में अची निकिता। ॾिसनि त सतगुरु महाराज जिन यकतारो खणी भॼन वेठा ॻाइनि। बाग़ जा मोहनदार ऐं मज़दूर कमु छॾे वेठा आहिनि, दिला वॼाइनि ऐं ॻाइनि। पखी बि बाग़ जा अंब खाई वेठा मिठियूं मिठियूं ॿोलियूं पिया ॿोलनि। रमणीक नज़ारो हो। सभिनी सतगुरु महाराज जिन खे पेरे पई भॼन ॿुधण लॻा। 1 ॾेढ खां पोइ सत्संग समाप्त थियो त मज़दूर ऐं मोहनदार हिक ॿिए खे चवण लॻा त जल्दी करियो, उथो, पखी बाग़ जा अंब ई खाई विया। जे इहा ख़बर भाई टेहलराम खे पई त असांजो ख़ैरु कोन्हे। पोइ त सभई डोड़ पाते पखियुनि खे हकलण लॻा। सतगुरु महाराज जिन सभिनी प्रेमियुनि खां पुछण लॻा त अबा, तव्हां हेॾी महिल बाग़ में कीअं आया आहियो?
प्रेमी हथ जोड़े चवण लॻा त हे प्रभु, आत्मानंद ॻाल्हि कई त उहा हर रोज़ बाग़ में बि सत्संग कंदा आहियो। सो असां अॼु पाण में सलाह कई त हली बाग़ में सत्संग ॿुधूं ऐं तव्हांजो दर्शन बि करियूं। प्रभु, हिते त अहिड़ो आनंद लॻो पियो आहे जो हाणे असीं बि रोज़ हिते सत्संग ॿुधणु ईंदासूं। माइट त अॻे ई पिया घटि वधि ॻाल्हाइनि ऐं चवनि त भॻत वटि न वञो, पर असांजी दिलि त ईअं थी चाहे त सदाईं उहा सां गॾु ई वेठा हुजूं। एतिरो चई महाराज जिन खां आज्ञा वठी सभई पंहिंजे घर आया। इन बैदि सतगुरु महाराज जिन बि नहर जो किनारो ॾेई घुमंदा फिरंदा सुज लथे महिल घर मोटी अची ॾिसनि त थले जूं सिरूं बि कोन्हनि, यानी ईटूं बि कोन्हनि। मिटी बि टिड़ी पखेड़ी पई आहे ऐं सत्संगी मिटी गॾु करे वेठा पट खे सन्हो कनि। इहो रंग ॾिसी सतगुरु महाराज जिन मुश्किल प्रेमियुनि खां पुछण लॻा त अबा, अॼु बि सिरूं खणी विया आहिनि छा? तंहिं ते प्रेमी हथ जोड़े चवण लॻा त साईं, अॼु मंझंदि जो तपदार गाॾी वठी आयो हो ऐं सिरूं खणाए वियो। चई वियो आहे त हद दख़ली करे वेठा आहियो, यानी ज़बरदस्ती करे वेठा आहियो, पंहिंजी हद खां ॿाहिरि निकिरी वेठा आहियो। मां इहा रिपोर्ट सुभाणे हॉलनि में वञी मुख़्तियारकार खे कंदसि। महाराज जिन चयो, ख़्यालु न करियो, जीअं ईश्वर जी इच्छा हूंदी तीअं ई थींदो। तव्हां फराश विछाए साज़ खणी अचो त सत्संग शुरू कयूं। सत्संगी साज़ खणी आया ऐं सतगुरु महाराज जिन सत्संग शुरू कयो। अहिड़ी तरह सतगुरु महाराज जिन बाग़ जी संभाल बि कंदा हुआ ऐं नित नेम सां 3 दफ़ा सुबुह शाम ऐं राति जो सत्संग बि कंदा हुआ। होॾां टहलराम दुकान जो पोतामेल करण लॻो त ॾिसां त नफ़ो आहे या नुक़सानु आहे। 3 ॾींहंनि में माल संभाले लेखो ठाहे ॾिसे त अॻे साल खां 1.5 नफ़ो थियो आहे। एतिरो फ़ाइदो ॾिसी अचरज में पइजी वियो। दिल में पछताइण लॻो त अजायो माता ऐं भॻत खे पेई ॻाल्हायो अथमि, वॾी भुल कई अथमि। घर वञी माता कृष्णा खे पेरे पई ॿुधाइण लॻो त माता, दुकान में 1.5 नफ़ो थियो आहे। मूं अजायो उहा ॿिन्ही खे पे ॻाल्हायो, मूंखे माफ़ करियो, पर नफ़े जी ॻाल्हि भॻत सां न कजो ऐं दिलि में रखिजो। 10-15 ॾींहंनि खां पोइ कंहिं माण्हू टहलराम खे चयो त तव्हांजे बाग़ीचे में साधू रहिया पिया आहिनि। सॼो ॾींहुं सत्संग लॻो पियो आहे। कमु फिटो करे वेठा सत्संग ॿुधनि। पंहिंजी मर्ज़ीअ ते को कमु कनि त वाह, न त बसि। सॼे बाग़ीचे जा मेवात पखी खाई नास करे छॾिया आहिनि। तव्हां का ख़बर बि लधी आहे त बाग़नि जा कहिड़ा हाल थिया आहिनि। एतबार न अचेव त अॼु 4 बजे मंझंदि जो रूबरो बाग़ में वञी ॾिसिजो त कहिड़ो न तमाशो लॻो पियो आहे। टहलराम इहो ॿुधी वॾे वीचार में पइजी वियो। चई, चङो, अॼु मां पाण वञी बाग़ में घुमी फिरी ईंदसि। टहलराम जो आवाज़ु ॿुधण सां बाग़ जा मज़ूर ऐं मुहनदार गुलेलियूं खणी डोड़ पाए पंहिंजे जाइ ते बीही पखियुनि खे हकलण लॻा। सतगुरु महाराज जिन ऐं स्वामी ग्वाललाल जगतारा पट ते पासीरा रखे कंध हेठि करे चुप करे बीही रहिया। एतिरे में टहलराम घटि वधि ॻाल्हाईंदो अचे बैठक जी जाइ ते बीठो। महाराज जिन ऐं ग्वाल खेसि पेरे पई पासीरा थी बीठा। टहलराम कावड़ मां सतगुरु महाराज जिन खे चवण लॻा त सारो बाग़ पखियुनि खे खाराए नास करे छॾियो अथई। हिते बि सॼो ॾींहुं सत्संग लॻाए वेठो आहीं। तव्हां ॿई पाण में कमु नथा करियो,
पर मज़दूर ऐं मोहनदार बि उन्हनि जो बि खानो ख़राबु करे छॾियो अथव। दिलि में वीचार करे ॾिसो त इहे कारोबार कीअं हलंदो। एतिरो चई मज़दूरनि ऐं मोहनदारनि खे घुराए सख़्तु छंड कढियाईं ऐं चेताव ॾिनई त अॻिते कमु छॾे सत्संग ॿुधंदा त हिकिड़े पाई बि तव्हांखे कीन ॾींदसि। जेको नुक़सानु पवंदो सो बि उहा खां भराए वठंदसि। जे उहा खे सत्संग करणो आहे त वञी टिकाणो वसायो। अॼु मूंखे पंहिंजे सची नियत ॿुधायो ऐं कमु करणो अथव या न। सभई हथ जोड़े चवणु लॻा त साईं, असांखे माफ़ी ॾियो, आईंदे असां ईअं कोन कंदासूं। तंहिंखां पोइ टेहराम सारो बाग़ घुमी ॾिठाई त पखियुनि तमामु घणो नुक़सानु कयो आहे। सो दिलि में वीचार करणु लॻो त हाणे छा कजे। वीचार कंदे घर मोटी आयो। माता कृष्णा खे सारो हाल ॿुधाए चयईं, जे उहा जी मर्ज़ी हुजे त बाग़ ऐं बनियूं विकिणे छॾियूं। माता कृष्णा चयो, पुटु तूं कोई ख़्यालु न कर, शाम जो छोकिरा घर अचनि त खेनि सम्झाईंदीसांनि। टेहराम पोइ दुकान ते हलियो वियो। होॾां सतगुरु महाराज जिन ग्वाल लाल खे चयो त तूं हाणे जल्दी घर वञी संतनि जी सेवा कर। पाण गुलेल खणी हिकु अंब जे वण हेठां वञी वेठा। छा ॾिसनि त हिकु तोतो वण जी हिकु टारीअ ते वेठो मिठी ॿोली ॿोले। सतगुरु तोते ॾे निहारे ई भॼन ठाहे ॻाइण लॻा। भॼन आहे, बदन जे बाग़ में तोतो मिठा नित ॿोल ॿोले थो। बदन जे बाग़ में तोतो मिठा नित ॿोल ॿोले थो ॿोली। अॻियां आहे, पखी हिन पार जो आहे आयो कुर्बू हिते काहे, ॾिनई तंहिंखे न तूं ठाहे उथी टारियुनि पननि लोए। इहो पूरो भॼन ठाहे करे स्वामी जिन ॻाइनि था। इहो भॼन छॾे प्रेम में अची मधुर सुर साण लॻाए तॾहिं सभु हारी मज़दूर वरी बि कमु छॾे डोड़ी अची भॼन ॿुधण लॻा। जॾहिं सतगुरु महाराज भॼन ॻाए बसि कयो, ॾिसनि त खेनि चवणु लॻो त भाई हींअर अञा भाई टेहराम जो उहा सभिनी खे घटि वधि ॻाल्हाए ऐं सम्झाए विया आहिनि, तॾहिं बि उहा कमकार छॾे वरी अची हिते भॼन ॿुधण वेठा आहियो। तॾहिं सभई हारी मज़दूर मोहनदार महाराज खे हथ जोड़े चवणु लॻा त हे प्रभु, सच करे पुछो त जीअं ब्रज में श्री कृष्ण भॻवानु जंहिं वक़्तु मधुर मुरली खणी वॼाईंदो हो, तंहिं वक़्तु सारे ब्रज जूं गोपियूं ग्वाला बाला भॻवान जी मुरली ॿुधण लाइ घर ॿार ऐं सभु कमकार छॾे लोक लॼा लाहे प्रेम में मगन थी अची भॻवान जी मुरली ॿुधंदा हुआ। जिन खे राति ॾींहं ऐं शरीर जी सुध कान पवंदी हुई त घर आहियूं या बन में, तहिड़ी तरह हे प्रभु, तव्हां बि जंहिं वक़्तु भॼन रूपी मुरली था वॼायो, तंहिं वक़्तु असां सभिनी जो बि अहिड़ो साॻियो ई हाल ब्रजवासियुनि जहिड़ो ई थी थो वञे ऐं पाण ते को बि वसु नथो हली सघे। बसि एतिरो चई ऐं डोड़ पाए वञी पंहिंजे पंहिंजे जाइ ते पखियुनि खे हकलाइण लॻा। उन ॾींहुं सतगुरु महाराज बाग़ में शाम जो सत्संग कोन कयो ऐं सवेर ई बाग़ मां रवाना थी नहर जो किनारो वरितऊं। नहर जे भरिसां हिकु वॾो मुक़ाम हूंदो हो। मुक़ाम जे अंदरि हिकु वॾी खॿड़ जे विच में जाइ ठाहे वेही नाम जो अभ्यास करणु लॻा ऐं ईअं ई समाधि में अची विया। होॾां सुज लथे 7 बजदारे सत्संगियुनि आसन विछाए साज़ आणे रखिया। कलाक खनि बैदि पाण में चवणु लॻा त छो अञा सतगुरु महाराज बाग़ मां कोन मोटिया आहिनि।
ग्वाललाल खे चयऊं त जेसीं महाराज जन अचनि तेसीं तव्हां ई हिकु ॿ भॼन संगत खे ॿुधायो। ग्वाललाल 2-3 भॼन ॻाता त बि अञा सतगुरु महाराज कीन मोटिया। सारी संगत माता कृष्णा भाई टहलराम वीचार में पइजी विया। भाई टहलराम 2-3 सत्संगियुनि खे चयो त वञी ॾिसो त बाग़ में त कोन वेठा आहिनि। बाग़ जे मालियुनि खेनि ॿुधायो त महाराज जिन अॼु हितां सवेल ई घर विया आहिनि। इहो ॿुधी पुठिते पेर कयऊं। रस्ते ते हेॾां होॾां ॻोल्हींदे 1-1.5 कलाक खां पोइ मोटी अची सभिनी खे ॿुधायूं त बाग़ में कोन हुआ ऐं न किथे रस्ते ते ई ॾिसण में आया। इहो ॿुधी सभिनी जूं 2 बि वयूं 6 बि वयूं। कंहिंखे कुझु सम्झ में ई न थे आयो। आख़िर सवाइ किन थोड़ा सत्संगियुनि जे बिना सभु हलिया विया। सत्संगियुनि टहलराम खां पुछो त साईं जिन खे कंहिं कुझु चयो हो छा? तंहिं ते माता कृष्णा प्रेमियुनि खे चयो त अब्बा बराबरि अॼु टहल ॻाल्हाए आयो अथसि, तंहिं करे तव्हां सभु टहल सां गॾिजी वरी ॻोल्हण वञोसि। ज़रूरु कंहिं बाग़ में या दरिया जे किनारे ते कंहिं वण जे हेठां वेठो हूंदो, कीअं बि ॻोल्हे वठी अचोसि। टहलराम ऐं केतिरा सत्संगी लालटेन खणी ॻोल्हण निकिता। ग्वाललाल सालारे जे शहर में संत गंडवराम घर वटि प्रेम नगर में वियो, पर असांजो सॼण साईं किथे थो मिले। न नहर न दरिया न बाग़ में चौधारी ॿाकारियो। प्रेमियुनि जो पतो किथे न मिलियो। माता खे चयऊं त वधीक ॻोल्हा सुबुह जो कंदासूं। एतिरो चई सभई सत्संगी पंहिंजे पंहिंजे घर हलिया विया। घर जी सभिनी भातियुनि ऐं माता कृष्णा सवाइ खाधे पीते सारी राति सतगुरु महाराज जिन जे इंतज़ार में वेठी गुज़ारी। ॿिए ॾींहुं सवेर सुबुह जो टहलराम ॻोल्हा में निकितो। सत्संगी बि निकिता, पर शाम ताईं कुझु कोन वरियो। उते माता कृष्णा ग्वाललाल खां पुछो त तूं जो कल्ह बाग़ में आहीं त तोखे त कुझु कोन चयो हुअईं। ग्वाललाल चयो त माता मूंखे सिर्फ़ु एतिरो चयऊं त तूं हाणे घर वञी संतनि जी शेवा कर, वधीक मूंखे कोन चयऊं। एतिरो ॿुधी माता सभिनी खे चवण लॻी त हिकिड़ो सत्संगी शाह जे भिट मोकिलियो, मतां उते बीरनि वटि वियो हुजे। माता जी आज्ञा थी आत्मानंद खे घोड़े ते चाढ़े शाह जे भिट रवानो कयो वियो। इहो ॾींहुं बि ईअं ई गुज़रियो। ॿिए ॾींहुं 5 बजे सुबुह जो टहलराम निकितो। थको मांदो 11 बजे घर मोटियो। ईअं ई आत्मानंद बि शाम जो भिट तां वापसि आयो, पर ख़ाली। ॾींहुं गुज़रंदो वियो। जेके ॿिया सत्संगी ॻोल्हा में विया हुआ तिन बि शाम जो अची चयो त महाराज जिन जो को पतो कोन्हे। स्वाभाविक माता कृष्णा जे अंदरि जहल न ॾिनी। संदसि अखियुनि में आंसू अची विया। यानी माता कृष्णा जो हाणे सब्र टुटी पियो पंहिंजे पुट जे प्रति कि मुंहिंजो पुटु वियो केॾांहुं। संदसि अखियुनि में आंसू छलकी पिया। सत्संग बि नियम अनुसार थियो, लेकिन इहा मौज किथे, इहो रंग किथे, इहो रस किथे। प्रेमियुनि खां सवाइ साज़ ऐं राग सॼा तलबदारनि दिलि झूनी ऐं दिलि पज़ेरी केर करे।
दिलि पज़ेरी केरु करे। राति जो रोटी खां पोइ माता कृष्णा टेलराम खे चयो त पुट, तो भॻत खे कुझु चयो आहे छा जो हू कावड़ जी ख़बर नाहे केॾांहुं हलियो वियो आहे। तोखे मूं अॻु बि सम्झायो आहे त भली भलाई बि भॻत खे कुझु बि भुल भुलाइबि, यानी तूं ग़लती सां बि हुनखे कुझु न चवंदो कर। उते माता जी अखियुनि में जल भरिजी आयो। वरी टे ॾींहुं सुबुह जो टेलराम ऐं सत्संगी सतगुरु महाराज जिन जी ॻोल्हा में निकिता। सारो ॾींहुं ॻोल्हींदे ॻोल्हींदे व्याकुल थी शाम जो अञा नहर जे किनारे ते अची बीठा त हिकु बकरार टेलराम खे अची ॿुधायो त तुंहिंजो हिकु साध हिन मुक़ाम में हिकु वॾे खबड़ जे वण में वेठो आहे। मूं काल्ह बकरियूं चारींदे खेसि ॾिठो हो। इहो ॿुधी टेलराम ऐं सत्संगी मुक़ाम में अची ॾिसनि त बराबरि खबड़ जे विच में अखियूं बंदि करे महाराज जिन ध्यान में वेठा आहिनि। टेलराम सतगुरु महाराज जिन खे सॾु कयो। सतगुरु महाराज जिन खबड़ मां ॿाहिरि निकिरी आया। टेलराम खे पेरे पेई कंध हेठि करे बीह रहिया। टेलराम खे चवणु लॻो त 3 ॾींहंनि खां वठी असां तोखे केतिरो न ॻोल्हियो आहे। शाह जे भिट पाण माण्हू चाढ़े मोकिलियासीं, पर तूं अची हिते वेही रहियो आहीं। केतिरी न सभिनी खे तकलीफ़ ॾिनी अथई। माता बि 3 ॾींहंनि खां रोटी बि कान खाधी आहे। इहे चई महाराज जिन खे घर वठी आया। माता कृष्णा सतगुरु महाराज जिन खे प्यार सां पंहिंजे भरिसां विहारे चवणु लॻी, कहे मात कृष्णा सुन पूत मेरा, जग सुख ले मन तन क्यों दुख सहता। हिन जो अर्थ हिननि ॿुधायो अथई कि माता कृष्णा चवणु लॻसि त हे पुट, तूं पंहिंजे शरीर खे एतिरो कष्ट छो थो ॾीं। जीअं ॿिया संसारी माण्हू पिया खाइनि ऐं व्यवहार कनि, तीअं तूं बि घर में व्यवहार बि कर ऐं भक्ति बि कर। जीअं तुंहिंजा वॾा पिता ॾाॾो ऐं ॿिया केतिरा संत ग्रस्त में रही भक्ति करे विया आहिनि, तीअं तूं बि कर। इहो ॿुधी सतगुरु महाराज जिन माता खे हथ जोड़े चवणु लॻा, सुन मात मेरी कहूँ बात साची, जे काल के दंड में बहुत डरता, कहे टेऊं दीखा मोहन सोच करके सुख नाए जग में हर ध्यान धरता। स्वामी जी चवनि था, हे मुंहिंजी सची माता, काल जो नज़ारो राति ॾींहुं वॼी रहियो आहे। नगाड़ो छो त काल जो नगाड़ो राति ॾींहुं वॼी रहियो आहे, जो ॿुधी मां सदाईं डिॼां थो ऐं शरीर कंबे थो। मूं चङी तरह जांचे ॾिठो आहे त सभई स्वार्थ जा मंत्र आहिनि। संसार बि को सुख न आहे। हींअर संसार खां मन उपराट थियो थो पवे। माता कृष्णा सतगुरु महाराज जिन जा ही वचन ॿुधी चवणु लॻी, पुट, जे तोखे बाग़ जी संभाल नथी पुॼे त बनियुनि जी संभाल कर। मां टहल खे चवां थी त बाग़ीचे जी संभाल लाइ ॿिए कंहिंखे छॾे। एतिरो चई माता टेलराम खे सॾु करे पंहिंजे भर में विहारे चवणु लॻी त अबा, बाग़ जी संभाल लाइ हासाराम या वाधूराम खे खणी चओ, बाक़ी ॿियनि खे साध ऐं बनियुनि खे साध खे रवानो कर। बाक़ी बनियुनि ते साध खे रवानो कर। मां हाणे घणो ई सम्झायोमांसि ऐं अॻिते ईअं कोन कंदो। टेलराम चयो त चङो, ईअं ई कंदासीं। तिते अची सुॼ लथो। महाराज जिन सत्संग शुरू कयो। अहिड़ा त नवां भॼन वैराग में काताऊं जा सारी संगत प्रेम में अखियुनि मां जल वहण लॻी। सत्संग समाप्त थियण खां पोइ सभई प्रसाद वठी घर विया। सुबुह जो महाराज जिन 4 बजे घोड़े ते चढ़ी बनियुनि ॾांहुं विया। उते सभिनी हारियुनि खे घुराए सम्झाए
कम ते मोकिलियऊं। पोइ पाण सारी बनी घुमी अची नार ते वेठा, जिते कंहिं महिल भॼन ठाहे पिया आहिस्ते आहिस्ते ॻाइनि ऐं कंहिं महिल अंतर्मुख थी नाम जो अभ्यास पिया कनि। अहिड़ी तरह सॼो ॾींहुं गुज़ारे सुज लथे घोड़े ते चढ़ी घर अची सत्संग कयऊं। सत्संग समाप्त थियण बैदि सत्संगियुनि महाराज खे ॿुधायो त जंहिं तपेदार ॿिए दफ़े थल्लो डहिरायो हो सो हाणे सुदाबाद बदिली थी वियो आहे। इन जी जाइ ते ॿुधो अथव त हैदराबाद जो तपेदार वाहिद बख़्श बदिली थी आयो आहे। सत्संगी ऐं संत शेवी थो ॿुधिजे। असांजी मर्ज़ी आहे त सुभाणे खे सत्संग में वठी अचूं ऐं थले बाबति बि साणसि ॻाल्हि ॿोल कढूं। सतगुरु महाराज जिन फरमायो त अब्बा सत्संग में भली वठी अचिजोसि, बाक़ी थले लाइ कुझु बि न चइजोसि। तंहिंखां पोइ सभई सत्संगी पंहिंजे पंहिंजे घर ॾांहुं रवाना थी विया। ॿिए ॾींहुं प्रेमी तपेदार वाहिद बख़्श खे सत्संग में वठी आया। सत्संग में अहिड़ी त मौज लॻी जो वाहिद बख़्श बि हिकिड़े सत्संगीअ खां दिलो वठी वॼाइण लॻो। अहिड़े त प्रेम सां दिलो वॼाई जो सारी संगत झूलण लॻी। महाराज जिन बि मौज में भॼन ॻाइण लॻा। सत्संग खां पोइ वाहिद बख़्श महाराज जिन खे चवणु लॻो त दरवेश साईं का शेवा टहल हुजे त ग़ुलाम हाज़िर आहे। मां उहा जो राग ॿुधी तमामु घणो ख़ुशि थियो आहियां। ईअं पियो सम्झां त मुंहिंजी का तक़दीर जाॻी आहे जो हिते खंडुअ में बदिली थी आहे। तंहिं ते महाराज जिन वाहिद बख़्श खे मुश्की चयो त ॾाढो सुठो, रोज़ाना सत्संग में दिलो वॼाइजो ऐं कुझु कलाम बि ॿुधाइजो। ॿिए ॾींहुं वाहिद बख़्श सत्संग में अची दिलो वॼायो ऐं सत्संग पूरो थियण खां पोइ महाराज जिन खे हथ जोड़े चवणु लॻो त दरवेश साईं ॿुधो अथमि त अॻे तपेदार ॿ टे दफ़े तव्हांजो थल्लो डहिरायो हो, पर मां ॾिसां थो त सत्संगियुनि खे वेहण में ॾाढी तकलीफ़ थी थिए। जेकॾहिं हुकुम करियो त मां सुभाणे ई रूबरी बीही अची थल्लो ठहिरायां। महाराज जिन चयो त जीअं उहांजी मर्ज़ी। वाहिद बख़्श चयो त साईं मूंखे लठ सां निशान करे ॾियो त केतिरो थल्लो ठहिराइजे। महाराज ने उथी खेनि अॻे ई थल्ले जो निशान ॾेखारियो। तंहिं हूंदे बि उहा जी का मर्ज़ी हुजे त ओॾो ठहिरायो। तपेदार चयो साईं 5 फुट ॿिया वधाए थल्लो वॾो कजे। असां इन बारे में पोइ जेकी कुझु थियो त ही ग़ुलाम पाणे ई मुंहुं ॾींदो। हालनि में पंहिंजो चाचो मुख़्तियारकार आहे। हैदराबाद में हिन ग़ुलाम जो भाउ डिप्टी कलेक्टर आहे। तंहिंखां पोइ बि ही धर्म जो कमु आहे। जेको ख़र्च ईंदो सो बि मां कंदसि। तंहिं ते सतगुरु महाराज जिन चयो 5 फुट उहा चओ था से भली वधायो, पर बाज़ार लाइ रस्तो छॾे ॾिजो। तपेदार चयो त चङो साईं, ईअं ई कंदासीं। सुबुह जो तपेदार वाहिद बख़्श पाण सां कारीगर ऐं मज़दूर वठी घुर्बल सामान खणी यानी ज़रूरतमंद जो सामान खणी अची थले जो कमु शुरू कयऊं। 2 ॾींहंनि में सॼो थल्लो पके सिरुनि जे फर्श सां ठहिरायो तयारु करायईं। महाराज जिन संदसि सेवा ऐं श्रद्धा ॾिसी प्रसन्न थी खेसि आशीर्वाद ॾिनी। शाम जो नए ठहियल थल्ले ते सत्संग थियो। इन्हीअ राति सत्संग में अहिड़ी त मौज लॻी जो सारो थल्लो त भरिजी वियो, पर केतिरी ख़ल्क बाज़ार में बि सत्संग ॿुधण लॻी। सत्संग पूरो थियो। तंहिंखां पोइ हिकु प्रेमीअ चयो त मूं ॿुधो आहे त शहर में पंचायत कठी थी आहे। पंचायत कठी थी हुई। सुभाणे
नओं हालनि वञी मुख़्तियारकार खे दरख़्वास्त ॾींदा त थलो डहिरायो वञे। इहा ॻाल्हि ॿुधी तपेदार चयो, फ़िक्र न करियो फ़क़ीर साईं, चङी कंदो। ॿिए ॾींहुं प्रभात जो 5 बजे उथी वाहिद बख़्श घोड़े ते चढ़ी नवां हालनि वियो। पंहिंजे चाचे मुख़्तियारकार खे सारी ॻाल्हि सम्झाए चयाईं त बाज़ार जो रस्तो अञा काफ़ी पियो आहे, काई सोढ़ कोन्हे। माण्हुनि खे संतनि खां ईर्ष्या आहे। ईर्ष्या अथनि। चयाईं, चाचा साईं, फ़क़ीर दरवेश आहिनि। कंहिं महिल तव्हां बि खंडूअ में अची अहिड़े दरवेश जो दीदार करे वञो। पंचायत तरफ़ां कंहिं दाह अचे त उन ते ध्यानु न ॾींदा। थलो मूं दरवेश साईंअ खे ख़ैराती ठाराए ॾिनो आहे। केतिरी ख़ल्क़ आराम सां वेही सुख पाईंदी। पंहिंजे चाचे खे चई तपेदार खंडू वापसि अची पंहिंजे कमु संभालणु लॻो। इहा ख़बर कंहिंखे कान रही। होॾां सतगुरू महाराज सुबुह जो उथी ॿनीअ ॾांहुं विया ऐं पंहिंजनि खे हिकु लंबी दरख़्वास्त हिकु माण्हू हथु नओं हालनि ॾियां मुख़्तियारकार वटि मोकिली। हू माण्हू मुख़्तियारकार खे चवणु लॻो, हुज़ूर, उहां जे राज में अहिड़ो अंधेर, उहां जे तपेदार पाण थलो ठहिराए बाज़ार जो रस्तो बंदि करे छॾे। माण्हुनि खे बाज़ार में अचण वञण में ॾाढी तकलीफ़ थी थिए पई। महिरबानी करे उही पाण हली ॾिसो या अॼु ई हिकिड़ो हुकुम कढो त उहो थलो डहिरायो वञे। मुख़्तियारकार दरख़्वास्त वठी माण्हुनि खे चयो, हाणे तव्हां वञो, इन जी ॻाल्हि जी जांच कंदासूं। पंचनि खे जेके त पंच परमेश्वर हुआ उन खंडू हुआ, पंचनि खे चइबो त तव्हां कोई ख़्यालु न करियो, मिड़ियो ई धणी चङो कंदो। माण्हू वापसि अची पंचनि खे समूरी ॻाल्हि ॿुधाई। हाणे सतगुरू महाराज जिन जो चित भक्ति बैराग में भॼंदो वियो ऐं संसार खां खटो थींदो वियो। हिकु ॾहाड़ी सुबुह जो सवेर ॿनीअ ते ॾिसनि त हारी ॾांदनि ऐं उठनि खे नार तमामु ज़ोर सां पिया वहाइनि। इहो हाल ॾिसी सतगुरू महाराजनि हारियुनि खे चयो त छो था जानवरनि खे एतिरो मारियो, भली देरी पिया हलनि। तंहिं ते हारी निम्रता सां चवणु लॻो त साईं, हींअर सांघारो लॻियो आहे, पाणी हफ़्ते खन में सुकी वेंदो, तंहिं करे पोख खे कुझु पाणी ॾेई वठूं, न त पोख सुकी वेंदी। महाराज उते वेठे वेठे भॼन ठाहिण ऐं ॻाइण लॻा।